मौजूद दोस्तों जे सिंध जे साईं जमशेद समूरनि दोस्तनि खे हरसा करियूं हिन पैगाम के ज़रिए अॼु असांजो सिंधियन नेशनल कांग्रेस जो काफ़िलो कड़ियो गहवर खां रवानो थी रहियो आहे पंहिंजी मंज़िल तरफ़। अॼु असांखे चौथो ॾींहुं आहे। पहिरें पंध पंहिंजा मुतालबनि जी मञता लाइ ऐं सिंधी क़ौम खे पंहिंजो अर्ज़ु करण लाइ हू उथनि ऐं पंहिंजे वसीलनि जी वारसी कनि। उनजे लाइ आउं अर्ज़ो करियां समूरनि रहवासियुनि खे, अहमद राजो जे, गोलारची जे, कड़ियो गहवर जे, खोरवा, समूरी सिंध जे, बदीन जे समूरनि दोस्तनि खे, सियासी समाजी वकीलनि सहाफ़िन समूरनि खे तो हज़ारनि जी तइदाद में शरीक थी असांजो हिन मार्च के मान ॾियनि ऐं हिन इस्टेब्लिशमेंट के, हिन रियासत के इहो पैगाम ॾियनि त सिंधी हाणे जाॻिया आहिनि। कारपोरेट फार्मिंग हुजे, को बि अहिड़ो मनसूबो हुजे, 27 आइनी तरमीम हुजे, मिसिंग पर्सन जा इशूज़ हुजनि, जेका भी इंसानी लताड़ है उनके असां रिजेक्ट था करियूं। उनजे करे असांजो साथ ॾियो, गोलारची में अचो ऐं असांजे हिन मार्च में शरीक थियो।